अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम हार्ट इशू सां गॾु मां आहियां जो मेज़बान इसहाक कोलाची। नाज़रीन, हुआ तो पाण पॉलिटिकल ऐं ॿिनि मामलनि ते ॻाल्हि ॿोल कंदा रहंदा आहियूं, पर अॼु हिकु नए प्रोग्राम में अॼु पाण जेको आहे नयो टॉपिक ते नए एजेंडा ते जेको आहे डिस्कशन कंदासीं, जेको हिन टाइम तमामु घणी अहमियत रखे थो। ऐं जीअं त 27 सेप्टेंबर बि अचे पियो ऐं 27 सेप्टेंबर वर्ल्ड टूरिज़म डे आहे ऐं टूरिज़म डे जे हवाले सां पाण जेको आहे पाकिस्तान जेको आहे उन में ख़ासि तौर ते तमामु घणा जेके आहिनि अहिड़ा हिस्टोरिकल प्लेसिस आहिनि जंहिंखे विज़िट करे टूरिज़म करे पाकिस्तान जा जेके मुआशी मसइला जेके आहिनि उहे हल थी सघनि था। पर उन सां गॾोगॾु सिंध में ख़ासि तौर ते हिस्टोरिकल अहिड़ा प्लेसिस आहिनि जीअं खारसर थी वियो, कारूंझर थी वियो, मोहनजो दड़ो थी वियो, कोटरीची थी वियो, अहिड़ा कई जेके आहिनि थर थी वियो, अहिड़ा कई हिस्टोरिकल प्लेसिस आहिनि जेके टूरिज़म जे हवाले सां अगरि टूरिज़म डिपार्टमेंट हुजे, हुकूमत हुजे, सिंसियर थिए तो टूरिज़म जे ज़रिए तमामु घणो फ़ाइदो हासिल करे सघिजे थो। ऐं टूरिज़म तमामु घणी अहमियत रखे थो। हितां जा माण्हू ख़ासि तौर ते फॉरेन कंट्रीज़ में टूरिज़म जे लाइ वञनि था त डेवलपमेंट जेकी आहिनि उहे तमामु घणियूं थियनि पियूं ऐं जेके फॉरेन कंट्रीज़ आहिनि उहे तमामु घणो इकोनॉमिकली स्ट्रॉन्ग थियनि पिया। पर अनफॉर्चुनेटली सिंध में जेको आहे टूरिज़म जो एतिरो फुक़दान आहे ऐं एतिरो ध्यानु नाहे जंहिंजे करे टूरिज़म थिए पई पर घटि थिए पई जहिड़े तरीक़े सां थियणु खपे। त इन मामले ते पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं। असांखे जॉइन कयो आहे पाण सियाहती माहिर आहिनि जेके टूरिज़म जे हवाले सां एक्सपर्ट आहिनि, उहे पाण खे आगाह कंदा। वसीउद्दीन जोड़ेंजो साहब असां सां गॾु मौजूदु आहिनि। वसीउद्दीन जोड़ेंजो साहब, वॾी महिरबानी, अवां असांखे टाइम ॾिनो। सर, टूरिज़म हिकु तमामु घणो बेनिफिशियल आहे ऐं टूरिज़म सां पाकिस्तान जी इकोनॉमी तमामु घणी स्ट्रॉन्ग थी सघे थी, पर उन में कहिड़ो फुक़दान आहे जो टूरिज़म ते न त हुकूमत जी दिलचस्पी आहे ऐं न एतिरो आवाम दिलचस्पी वठे थो? टूरिज़म तव्हां दुनिया में ॾिसो त काफ़ी अहिड़ा मुल्क आहिनि जेके हलनि ई टूरिज़म ते था, जंहिंमें मालदीव थी वियो, मॉरिशस थी वियो, कीनिया, नेपाल, थाईलैंड, अहिड़ा तमामु घणा मुल्क आहिनि। हुन खां अलावा तव्हां हींअर ॾिसो त सऊदी अरब जहिड़ो मुल्क, उहो बि टूरिज़म जे हवाले सां काफ़ी उते कमु थिए पियो। जॾहिं जंहिंखे असां चवंदासीं त ही क़दामत पसंदि आहिनि या इहे शयूं पसंदि नथा कनि, पर उहे बि टूरिज़म जे हिसाब सां घणो कमु था कनि। हाणे असां वटि सिंध में जेकॾहिं असां ॻाल्हि कयूं त सिंध में तव्हां जेकॾहिं नॉर्थ साइड खां अचो था कराचीअ ताईं त तव्हांखे हर ज़िले में तव्हांखे को न को माॻ उहो या तारीख़ी हूंदो या तफ़री हूंदो। ऐं इहे ॿिनि क़िस्मनि जा टूरिस्ट असां वटि सिंध में एतिरा क़िला आहिनि ऐं एतिरो तारीख़ी एतिरा माॻ आहिनि जो मां सम्झां थो त शायदि ॿिए कंहिं मुल्क में एतिरा न हुजनि माॻ। यानी जीअं तव्हां पंजाब मां अचो, तव्हांखे कोड़ी जो क़िलो मिलंदो, फिल्ड महल मिलंदो, तव्हांखे ओलियां ईंदव त शाइर ईंदो, तव्हांखे ॿिया ॿियनि घणा मिलंदा, रिक्शा मिलंदो। त इहे जेके बि मेंशन इहे मेंटेन न आहिनि प्रॉपर। न को माण्हुनि ताईं इहो पुॼायो थो वञे त उहे माण्हू हिते कीअं वञनि, कहिड़े तरीक़े सां टूरिज़म प्रोमोट थिए, त फैसिलिटीज़ हुजनि। यानी हिकिड़ो माण्हू जेकॾहिं रनीकोट क़िले में वञे थो त हुनखे को इज़त जी वेहण जी जॻह किथे कोन थी मिले त उहो थोरो घुमी फिरी थकिजी थो पए त उहो किथे वञी वेहे। ईअं जेकॾहिं को माण्हू फैमिली त फैमिली जे लाइ हुते का अट्रैक्शन कोन्हे। हालांकि जेकॾहिं तव्हां रनीकोट जी मां ॻाल्हि कयां त हुन में परियुनि जो जेको तड़ आहे हुते हिकिड़ो सुठो पार्क ठही सघे थो, सुठा वर्कशॉप ठही सघनि था। हालांकि हाणे रनीकोट माण्हुनि जे वञण जो रुझान थोरो वधंदो थो वञे, माण्हू काफ़ी था वञनि हुते, पर इहे फैसिलिटीज़ न आहिनि, हुनजे करे पोइ माण्हू थोरो मायूस बि थी वञनि था हुते। अहिड़े तरीक़े सां तव्हां गोरख में बि को कमर्शलाइज़ का कोन थी आहे। यानी हिकिड़ो रेस्टोरेंट तव्हांखे मिलंदो, कुझु हट्स मिलंदा, हिकिड़ो ग्रीनरी पॉइंट मिलंदो ऐं उन खां पोइ गोरख ख़तमु आहे। त जॾहिं खां गोरख जो कमु शुरू थियो आहे त अरिड़हं साल थी विया आहिनि। त जेकॾहिं गोरख ते प्रॉपर डेवलपमेंट कई वञे हा त हींअर गोरख मरीअ खां वधीक
ख़ूबसूरत ऐं सुठो थी सघियो पिए। पर हुते हींअर ताईं लाइट कोन्हे, हुते को मार्केट कोन्हे। जेकॾहिं मार्केट ठहे त मक़ामी माण्हू पंहिंजूं दस्तकारियूं खणी अची हुते विकिणनि, हुननि जी रोज़ी रोटी थी थिए। ऐं हिननि शयुनि सां जॾहिं मक़ामी माण्हुनि खे रोज़गार मिलंदो त तव्हां ॾिसो त हुन इलाइक़े में अमन बि थींदो, फुल लुट कोन थींदी, जो माण्हुनि खे बाइज़त रोज़गार हिकिड़ो मिलंदो। त इहे शयूं सभु गवर्नमेंट खे थोरो करणु खपनि ऐं हिन सां हालतूं बहितर थी सघनि थियूं, टूरिज़म बि बहितर थी सघे थो। बिल्कुलु वसीउद्दीन जोड़ेजा साहब, पर हिकिड़ी ॻाल्हि आहे, टूरिज़म जे लाइ जेको आहे लॉ एंड ऑर्डर जी जेका सिचुएशन आहे उहा तमामु घणी बहितर हुजणु घुरिजे, छाकाणि त जेके फॉरेन कंट्रीज़ जा माण्हू अचनि ऐं हिते उहो सिक्योर न हुजनि, सेफ एंड साउंड न हुजनि, यकीनन उहो हिकिड़ो नेगेटिव इम्पैक्ट पवे थो, चाहे उहो सिंध हुजे या चाहे पाकिस्तान हुजे, इहो उन्हनि लाइ हिकिड़ो नेगेटिव इम्पैक्ट पवे थो। ऐं ॿीहर जेके उहे माण्हू आहिनि उहे कॾहिं बि कंहिंखे रिकमेंड न कंदा कि तव्हां सिंध में वञी करे जेको आहे टूरिज़म कयो। त इन हवाले सां थोरो ॿुधाइजो। हिन में ॾिसो, अमन अमान त बुनियादी शइ आहे। तव्हांखे जिते बि टूरिज़म थिए थो उते अमन अमान हुजणु ज़रूरी आहे। हाणे हिकिड़ो मां तव्हांखे मिसाल ॾियां त कुझु साल अॻु में मां स्कर्दू वियो हुअसि। हुते हिकिड़ी जापान जी जर्मनी जी हिकिड़ी औरत हुई जेका काफ़ी एजिड हुई, पर उहा K2 बेस कैंप ते वञण जे लाइ हुते आई हुई। त हुते जंहिं रिज़ॉर्ट में असां रहियल हुआसीं हुते उहा बि रहियल हुई, पर उहा एॾो ड्रिनल लॻी पिए जो हुनखे सलवार कमीज़ ऐं रओ पातल हो। ऐं हुते रेस्टोरेंट ते जॾहिं मानी पई खाई, रओ थोरो सिरियस पियो मथे तां, त हिकदमि मुंहिंजा हथ ऑटोमेटिकली मथे ते पिया वञनि त पहिरीं मां रओ सां मथो ढकियां, ईअं न को अची मूंखे मारे वञे या विड़ी वञे। त असां वटि थोरो इहो लॉ एंड ऑर्डर जा मसइला आहिनि, थोरो मज़हबी इंतिहा पसंदी बि आहे असां वटि, त उहे शयूं बि टूरिज़म खे रोकनि थियूं। पर जेकॾहिं हिननि ते थोरो कंट्रोल करे आस्ते आस्ते हुननि जॻहियुनि खे डेवलप कयो वञे, जीअं मूं चयो त रोज़गार जा जॾहिं हुते ज़रिया पैदा थींदा माण्हुनि जे लाइ, त हुननि जे लाइ पोइ लॉ एंड ऑर्डर बि आस्ते आस्ते बहितर थींदो वेंदो। पर ज़ाहिर आहे हिकदमि रोज़गार जा ज़रिया त कोन ईंदा, त पहिरीं हिननि खे थोरो लॉ एंड ऑर्डर ते नज़र रखणी पवंदी। इहा नादिर एरियाज़ में ख़ैबर पख्तूनख्वा में हाणे हुननि कई आहे हिकिड़ी टूरिस्ट पुलिस, जेका टूरिज़म एरियाज़ में टूरिस्ट खे गाइड बि करे थी ऐं हुननि जो ख़्याल बि रखे थी। त अहिड़े क़िस्म जो कमु हिते थी सघे थो, ईअं न आहे त उहो नथो थी सघे, टूरिस्ट पुलिस हुजे, पर उन्हनि खे प्रॉपर ट्रेन कयो वञे। ईअं न त सिफारिशुनि ते बत्तियूं करे अंग पूरो कयो वञे, हुननि खे बाक़ाइदा पूरो ट्रेन कयो वञे त सियाह सां तव्हांखे कीअं डील करिणो आहे, कीअं ॻाल्हाइणो आहे। त हिननि शयुनि जो ख़्यालु रखियो वञे त मां सम्झां थो त ऑटोमेटिकली शयूं बहितर थी वेंदियूं। अच्छा जोड़ेजो साहब, इहो बि ॿुधाईंदा त ही टूरिज़म सां सिंध में जेके हिस्टोरिकल प्लेसिस तमामु घणा आहिनि, जेके फॉरेन कंट्रीज़ मां हुजनि ऐं जेके आउट ऑफ सिंध हुजनि, उहे अचनि हिते ऐं टूरिज़म कनि था, उन सां इकोनॉमिकली केतिरो बेनिफिट थिए थो हुकूमत खे, ऐं उन जे लाइ कहिड़ा स्टेप्स वठणु घुरिजनि हुकूमत खे, जीअं इहे हिस्टोरिकल प्लेसिस जे लाइ टूरिस्ट ॿाहिरां अचनि ऐं इकोनॉमिकली फ़ाइदो थिए। ॾिसो, हुनजो तरीक़ो इहो हूंदो आहे त दुनिया में जिते बि टूरिस्ट स्पॉट आहिनि हुते हिकिड़ी एंट्री फीस हूंदी आहे। हाणे जॾहिं तव्हां इन्हनि क़िलनि या माॻनि ते या जिते तव्हां जॾहिं सहूलियतूं तव्हां ॾींदव त हुते जेको माण्हू वेंदो उहो ख़ुशि थी हिकिड़ी टिकेट बि वठंदो, पैसा बि ॾींदो हुते, ऐं हुन सां तव्हांखे हिकिड़ी गवर्नमेंट खे सुठी इनकम बि पवंदी ऐं हुन सां उहा शइ मेंटेन बि थींदी। जेकॾहिं उते जॻह बंजर लॻी पई हूंदी, तव्हांखे को तारीख़ी माॻ ते को गाइड कोन लभंदो जेको तव्हांखे हुनजी हिस्ट्री ॿुधाए छा, ऐं हुते तव्हां कंहिंखे वञी चवंदव दादा 10 रुपया टिकेट आहे त 10 रुपया ॾींदे बगदो की पाईंदो, यार आहे त कुझु कोन ॿुधाइनि त कुझु कोन, था 10 रुपया मां छा जा भरियां। हाणे मां रोम में वियो हुअसि। रोम में हिकिड़ो कोलोजियम आहे। कोलोजियम छा आहे, हिकिड़ी बिल्डिंग आहे जिते पहलवाननि जा अखाड़ा हूंदा हुआ। हुते बि तक़रीबन मां को 2007 में ॻाल्हि वियो हुअसि, तॾहिं बि हुते 13 लाइ 14 यूरो टिकेट हुई एंट्री जी। ऐं हुते इहो त वॉशरूम साफ़ सुथरा हुआ, कुर्सियूं वुर्सियूं पियूं हुयूं, जेकॾहिं माण्हू घुमी फिरी थकिजे थो अची हुते वेहे, पखनि जो बंदोबस्तु हुयो, हवा जो बंदोबस्तु हुयो, त ॾाढो हिकिड़ो साफ़ सुथरो, सफ़ाई तमामु घणी। ऐं हाणे सफ़ाई जे हिसाब सां मां ॿी बि ॻाल्हि कंदुसि त हींअर एनवायरमेंट फ्रेंडली टूरिज़म ते दुनिया पई थी वञे, त साफ़ सुथरो माहौल हुजे, साफ़ सुथरी जॻह हुजे,
त जॾहिं माण्हू हुन जॻह ते ईंदो त हू पैसा ख़र्च करण खां कोन कीबाईंदो। हिकिड़ी टिकेट वठण या किथे टैक्स ॾियणु उहो हुनजे लाइ मुश्किल न हूंदो त भई मां छो थो पैसा ॾियां। पर जेकॾहिं तव्हां ईअं मुफ़्त में वञी कंहिं बंजर में हुनखे विहारियो ऐं हुते का फैसिलिटी न हुजे ऐं तव्हां चओ त टिकेट ॾियो त अॻिलो 10 रुपया ॾियण लाइ को तयारु न हूंदो। बिल्कुलु जोड़ियो साहब, इहा त हक़ीक़त आहे। यकीनन एनवायरनमेंट जेको आहे, उनखां अलावा सफ़ाई सुथराई जेको आहे उहो त मेन शइ आहे, बुनियादी शइ आहे। पर सभ खां वॾो रीज़न जेको आहे उहो इहो बि आहे हितां जे माण्हुनि खे अवेयरनेस न आहे। छाकाणि त जेके फॉरेन कंट्रीज़ जा माण्हू अचनि था, हितां जा माण्हू उन्हनि सां मिसबिहेव कनि था, उन्हनि सां सुठो वर्ताव नथो कयो वञे। ऐं जेकॾहिं ईअं कयो वञे त हालात बहितर थी सघनि था ऐं टूरिस्ट ख़ासि तौर ते उहे ईंदा। पर तव्हां कहिड़ा था बुनियादी रीज़न्स सम्झो जंहिंजे करे असां वटि टूरिस्ट जो जेको रुझान आहे उहो घटि आहे? ॾिसो, इहो जेको तव्हां चओ था मिसबिहेव वारो, इहो दुनिया में काफ़ी जायुनि ते आहे। तव्हां जेकॾहिं थाईलैंड में बि वञो था, किथे घुमो था, त हुते बि तव्हांखे को हिकु ॿ माण्हू अहिड़ा नज़र अची वेंदा जेके अची बदतमीज़ी कंदा। पर छा आहे, हींअर मरीअ में तव्हां ॾिसो कुझु अरसे खां केॾो इशू पियो थो हले त होटलुनि वारा बदतमीज़ी था कनि, पर माण्हू वञनि पिया था न। हाणे हुन में इएं आहे त जॾहिं टूरिस्ट पहिरीं मक़ामी ईंदो, जॾहिं टूरिस्ट अचणु शुरू थींदो, जॾहिं हुन माण्हूअ खे ख़बर पवंदी त बाबा टूरिस्ट अचे थो ऐं असांजो हिते रोज़गार हिननि सां आहे, ज़रिए माश हिननि सां हले थो, त हुननि में हिकिड़ी अवेयरनेस पाण ई ऑटोमेटिकली ईंदी। छाकाणि एजुकेशन पहिरीं शइ आहे, एजुकेशन माण्हुनि में हुजणु खपे, उहा असां वटि कोन्हे। पर जॾहिं टूरिस्ट ईंदो हुन सां माण्हूअ जी इकॉनमी बहितर थींदी त मां सम्झां थो त उहो वधीक बहितर तरीक़े सां डील कंदो। हाणे मां फोर्ट मनरो वियो हुउसि 15-20 साल अॻु में जी ॻाल्हि आहे, त हुते हिकिड़ी अनारी हिल आहे जंहिंजे मथां मां वियुसि त हुते ॿियो कुझु ई कोन हो, हिकिड़ो नंढो झुगी टाइप जॻह ठहियल हुई ऐं हिकिड़ो माण्हू वेठो चांहि पिए ठाहीं ऐं बिस्किट्स वग़ैरह पिए हुते सेल कई। त मां हुन खां पुछियो हीउ बि थोरो कबाबी इलाइक़ो आहे, त हिते जेके टूरिस्ट अचनि था त बदअमनी त कोन्हे, हुननि सां केरु विढ़े त कोन थो। त हुन चयोसीं विढ़ंदो त असां विढ़ंदासीं त खाईंदासीं किथां, असांजो गुज़ारो टूरिस्ट ते आहे। त जॾहिं टूरिस्ट ईंदो, माण्हुनि खे 4 पैसा मिलंदा, थोरो फैसिलिटीज़ मिलंदियूं त माण्हूअ में अवेयरनेस बि ईंदी ऐं हुन सां गॾु थोरो रोज़गार बि ईंदो माण्हूअ जो। त आहिस्ते आहिस्ते ज़ाहिर आहे हीअ अहिड़ी शइ कोन्हे जो हिकिड़े जीअं बटण दॿायो ॿिए ॾींहुं सभु शयूं सही थी वञनि, पर हिनखे थोरो टाइम लॻंदो। पर हुन थींदो ज़रूरु सही, ईअं कोन्हे त न थींदो। अच्छा जोड़ेंजो साहब, तव्हांजो कहिड़ियूं रिकमेंडेशन्स आहिनि ऐं कहिड़ियूं सजेशन्स आहिनि, उहे गवर्नमेंट ऑफ सिंध लाइ हुजनि या वफ़ाक़ी गवर्नमेंट लाइ हुजनि या आवाम लाइ हुजनि? तव्हां कहिड़ियूं रिकमेंडेशन्स कंदो जीअं टूरिस्ट खे ख़ासि तौर ते सीरियस वरितो वञे ऐं टूरिस्ट ते तमामु घणी तवजा ॾिनी वञे, जीअं टूरिज़म जेको आहे उहा तमामु घणी फेमस हुजे, फॉरेन कंट्रीज़ मां माण्हू हेॾे अचनि ऐं उनमें इकोनॉमिकली ग्रोथ थिए? ॾिसां हिन में जीअं ॻाल्हि थी त पहिरीं त अमन अमान जी सूरत हाल बहितर थिए, हुन खां पोइ हुननि जॻहियुनि ताईं रसाई तव्हांजी सुठी थिए। हाणे जीअं गर्मियुनि में असां चऊं था त गोरख गर्मियुनि जो माॻु आहे। तव्हां जॾहिं वञो था वाई पांधी खां रोड एॾो ख़राबु आहे, तव्हांखे 4 कलाक जीप जेके नॉन AC हुते हलनि थियूं, हुन में जेसीं गोरख माण्हू पहुचे थो या गोरख खां माण्हू वाई पांधी अचे थो, त गर्मियुनि में यकीन कयो त माण्हू सड़ी थो वञे। यानी जेको हुते 1-2 ॾींहं रहे थो, थोरो इंजॉय करे थो, त जॾहिं मोटे थो, छाकाणि उहो रस्तो तमामु ख़राबु आहे, तव्हांखे 4-4 कलाक हुते लॻी था वञनि गोरख ताईं पुॼंदे, ऐं सख़्तु गर्मी पहाड़ तपी था वञनि। हाणे अहिड़ियुनि जायुनि ते हिकु त तव्हांखे रोड रस्ता सही करणु खपनि, ॿियो आहे त तव्हां एनवायरमेंट खे बि बहितर कयो, थोरो प्लांटेशन वग़ैरह रोड सां गॾु या आसपास हुन इलाइक़े में थोरी प्लांटेशन हुजे। टियों इहो आहे त हुननि जायुनि खे थोरो कमर्शलाइज़ कयो, यानी जीअं गोरख ते तव्हां माण्हू को वञे थो या बडुए ते वञे थो या अहिड़ी कंहिं जॻह ते वञे थो, सुठी को किंजर ते वञे थो या छा, त हुते नंढियूं मार्केटूं प्रॉपर साफ़ सुथरियूं ठहियल हुजनि ऐं हुननि ते तव्हांखे हुतां जा मक़ामी हैंडीक्राफ्ट या मक़ामी शयूं उहे हुते सेल थियनि। होटलूं हलाइणु गवर्नमेंट जो कमु कोन्हे, सिंध गवर्नमेंट रिज़ोर्ट त ठाहे पई थी, पर मसइलो इहो आहे त हुन रिज़ोर्ट मां सिंध गवर्नमेंट कमाए केतिरो थी। मां हिकु दफ़े हिकिड़े टूरिस्ट पॉइंट ते वियुसि, हुते सिंध गवर्नमेंट जे रिज़ोर्ट में रहियोसि। यकीन कयो मां हुननि खे मिनतूं करे थकुसि त बाबा मां रहियो पिया, मूंखां शनाख़्ती कार्ड वठो, तव्हां एंट्री कयो। हुननि जो असां एंट्री थी वई। हाणे थी वई जो मतिलबु इहो आहे त उहे पैसा खीसे में विया, उहे सिंध गवर्नमेंट वटि न विया।
त गवर्नमेंट खे खपे त जेके सुठियूं पार्टियूं आहिनि हितां जा सरमाएदार जेके बिज़नेसमैन आहिनि हुननि खे अपॉर्चुनिटीज़ ॾिए त भई पहिरीं त हिकिड़ी प्लानिंग कजे हुनजी त भई किथे होटल ठहंदी, किथे पार्क ठहंदो, किथे रोड ठहंदो, सुठी प्लानिंग हुजे। हुन खां पोइ प्राइवेट सेक्टर में माण्हू वञनि, उहे हुते वञी पंहिंजा होटल या रिज़ॉर्ट उहे ठाहिनि, मार्केटूं ठहनि, दुकान हलनि। तंहिंखां पोइ बिजली आहे, पाणी आहे। गोरख में हींअर ताईं मां सम्झां थो बिजली बि कोन आई हूंदी, 4-5 साल पहिरीं त कोन हुई, पाणी बि कोन हो। जो वॉशरूमनि में वञूं पिया त ॿाहिरि टैंकर हिकिड़ो बीठो, चवनि पिया साईं तव्हां बाल्टी भरे वञो, बिजली कोन्हे जो असां मोटर हलायूं ऐं पाणी मथे वञे। त अहिड़ियुनि जॻहियुनि ते त टूरिस्ट न वेंदो न कॾहिं बि। ठीकु आहे, वॾी महिरबानी मसीउद्दीन जोड़ेजो साहब, अवां असांखे टाइम ॾिनो। नाज़रीन, जेके टूरिज़म जा एक्सपर्ट हुआ असां सां गॾु मौजूदु हुआ, उन्हनि तफ़सीली ॿुधायो ऐं एग्ज़ाम्पल ॾेई करे ॿुधायो त टूरिज़म जे लाइ केतिरियूं कहिड़े तरीक़े जूं कोशिशूं करणु खपनि ऐं कहिड़े तरीक़े सां टूरिज़म जेको आहे उहो बहितर थी सघिजे थो। ऐं सिंध में ख़ासि तौर ते अहिड़ा हिस्टोरिकल प्लेसिस आहिनि जंहिंखे ॾिसण लाइ फॉरेन कंट्रीज़ जा माण्हू ईंदा आहिनि ऐं अचण जा ख़्वाहिशमंद बि हूंदा आहिनि। पर सभ खां वॾो जेको रीज़न आहे उहो लॉ एंड ऑर्डर सिचुएशन जो आहे। नंबर 2 गवर्नमेंट जी दिलचस्पी ऐं नंबर 3 जेको आहे उहो अवेयरनेस हुजणु घुरिजे पीपुल ऑफ सिंध, जीअं टूरिज़म खे जेको आहे बहितर कजे। नाज़रीन, हिते प्रोग्राम जेको आहे जारी आहे। वठूं त शॉर्ट ब्रेक, स्टे विथ अस। वेलकम बैक नाज़रीन, प्रोग्राम में अवां खे हिकु दफ़ो ॿीहर भली कार चऊं था। नाज़रीन, जीअं त पाण डिस्कस करे रहिया हुआसीं त सिंध में एतिरा हिस्टोरिकल प्लेसिस हुजण जे बावजूदि सिंध जी जेका टूरिज़म आहे उहा पोइते वञे पई ऐं सिंध में टूरिज़म जो रुझान जेको आहे उहो घटंदो पियो वञे। पर हुकूमत हुजे या पब्लिक अवेयरनेस जेका आहे उहा घटि हुजण जे करे हिस्टोरिकल प्लेसिस जेके आहिनि उहे विज़िट न पिया कया वञनि। ख़ासि तौर ते जेके नादरन एरियाज़ आहिनि उन्हनि में त टूरिज़म तमामु घणी थिए पई, फॉरेन कंट्रीज़ जा माण्हू अचनि पिया। पर सिंध जेको आहे, सिंध जा जेके हिस्टोरिकल प्लेसिस आहिनि उन्हनि ते अहिड़ा कहिड़ा सबब आहिनि जंहिंजे करे टूरिज़म जेको आहे उनजो रुझान घटि थिए पियो ऐं कहिड़ा उन में स्टेप्स वठणु खपनि जीअं सिंध जी जेका हिस्टोरिकल प्लेसिस आहिनि उन्हनि जो रुझान वधे ऐं इकोनॉमिकली इहो हिकिड़ो बेनिफिट थिए। उन में कई एरिया आहिनि जीअं खीरथर नेशनल पार्क थी वियो, मोहन जो दड़ो थी वियो ऐं कोटली जी जो किलो थी वियो, भंभोर, किंझर, उनखां अलावा कारूंझर, मंछर ढंढ, मकली ऐं केतिरा ई हिस्टोरिकल प्लेसिस आहिनि। उन ते पाण डिस्कस करे रहिया हुआसीं। हाणे असां सां गॾु मौजूदु आहिनि जेके तजिया निगार आहिनि, सियाहती हवाले सां ग्रिप रखनि था पिया। अब्दुल सत्तार पिताफ़ी साहब असां सां गॾु मौजूदु आहिनि। वॾी महिरबानी पिताफ़ी साहब असांखे टाइम ॾियण जे लाइ। पिताफ़ी साहब, कीअं था ॾिसो सिंध जा जेके हिस्टोरिकल प्लेसिस आहिनि, टूरिज़म ख़ासि तौर ते ॾींहों ॾींहुं जेको टूरिज़म जो रुझान आहे उहो घटि थिए पियो, उनजे पुठियां कहिड़ा सबब आहिनि? बिल्कुलु अवां सही ॻाल्हि कई। सिंध त सयाती मागम सां मालामाल आहे ऐं अवां जेके ॻणाया इहे बि आहिनि, इन खां अलावा बि काफ़ी माग आहिनि। सिंध में बेसिकली जो टूरिज़म जे रेफरेंस सां का बि अॼु ताईं अॻु भराई न थी सघी आहे, जंहिंमें डेफिनेटली गवर्नमेंट जेका आहे उन जे तरफ़ सभु कुझु वञे थो। जेके STGC आहे उन्हनि खे इनिशिएटिव वठिणो आहे। सभ खां पहिरियों त जेके असांजा माग आहिनि उन्हनि मागनि ते अप्रोच जे लाइ प्रॉपर रस्ता हुजनि ऐं उन खां अलावा सिक्योरिटी जेका आहे न उहा मेन आहे। असांजा सिंध जा माण्हू बि टूरिज़म घटि कनि था, पर नेशनल लेवल ते असांखे इनिशिएटिव वठणु खपनि त जीअं पूरो पाकिस्तान सिंध जे मागनि ते अचे ऐं उन खां अलावा सिक्योरिटी अहिड़ी बहितर हुजे ऐं फैसिलिटीज़ सुठियूं हुजनि त इंटरनेशनल लेवल जा माण्हू बि सिंध जे मागनि ते अची विज़िट कनि। पोइ इम्प्रूवमेंट्स कुझु कमु थियो आहे, डेफिनेटली कुझु कमु थियो आहे, पर काफ़ी अञा ज़रूरत आहे इन खे इम्प्रूव करण जी। जेकॾहिं इन खे पब्लिक प्राइवेट सेक्टर जे रेफरेंस सां को इनिशिएटिव वरितो वञे त उहा मैनेजमेंट बि उहे ॾिसनि ऐं सहूलियतूं जेके आहिनि उहे बि उहे मुहैया कनि, सिक्योरिटी बि उन्हनि जी रिस्पॉन्सिबिलिटी हुजे, पोइ शायदि कुझु बहितरी अची सघे थी।
अच्छा पितावी साहब टूरिज्म जे लाइ सभ खां वॾो चैलेंजिंग टास्क हमेशह इहो रहंदो आहे त लॉ एंड ऑर्डर जी जेका सिचुएशन आहे असां वटि सिंध में ओवरऑल अगरि कंट्री लेवल ताईं बि इहा ई ॻाल्हि कयूं त सिक्योरिटी जी जेका सूरत हाल आहे लॉ एंड ऑर्डर जी जेका सिचुएशन आहे उहा तमामु घणी चैलेंजिंग आहे त उन हवाले सां जेके फॉरेन कंट्रीज़ जा अचनि था उन्हनि सां अगरि अहिड़े क़िस्म जो को वाक़ियो पेश अचे यकीनन इहो हिकिड़ो नेगेटिव इम्पैक्ट पवे थो कंट्री जे लाइ तो उन हवाले सां कहिड़ा स्टेप्स वठणु घुरिजनि हुकूमत खे जहिड़े तरीक़े सां लॉ एंड ऑर्डर सिचुएशन खे जेको आहे बहितर कजे ऐं उन सां गॾोगॾु जेको आहे टूरिज़म जा जेके माण्हू आहिनि टूरिस्ट आहिनि उहे फॉरेन कंट्रीज़ मां हिते अचनि जी इन में सही बिल्कुलु अवां जेका ॻाल्हि कई उन में सिक्योरिटी जेका आहे न उहा त इम्पॉर्टेंट आहे जेके ख़ासि तौर ते ॿाहिरि खां माण्हू अचनि उन्हनि जी जितां उन्हनि जो टूर स्टार्ट थिए उन्हनि सां गॾु स्क्वाड हुजनि बाक़ाइदा प्रॉपर तरीक़े सां ऐं उहे जिते उन्हनि जी रिहाइश हुजे उहे उन खे उते सिक्योरिटी प्रोवाइड कनि छो जो असांजा लोकल माण्हू जेके आहिनि उहे बि डिस्टर्ब आहिनि त ॿाहिरि जे माण्हू खे त फुल सिक्योरिटी ॾियणी पवंदी असां वटि इहो डिपार्टमेंट बि आहे सिंध गवर्नमेंट जो जेके फॉरेनर्स ईंदा उहे टूरिज़म जे रेफरेंस सां त उन्हनि खे सिक्योरिटी ॾियणी आहे पर इन खे वधीक वॾी लेवल ते एक्टिव करणो पवंदो ऐं ताकी ॿाहिरियां माण्हू अचनि जेकॾहिं इन केस अगरि कोई इंसिडेंट थिए थो त पोइ डेफिनेटली उनजो नेगेटिव इफेक्ट पवंदो ऐं माण्हू अचणु छॾे ॾींदा कोन ईंदा सिक्योरिटी बहितर करण जी ज़रूरत आहे अच्छा साईं पितावी साहब इहो ॿुधाइजो त इशूज़ आहिनि कहिड़ा बेसिकली जंहिंजे करे हिस्टोरिकल प्लेसिस जेके आहिनि ऐं जेके टूरिज़म जो जेको आहे उहो रुझान घटि थिए पियो ॾींहों ॾींहुं ऐं कहिड़ा अहिड़ा इशूज़ आहिनि जंहिंजे करे पोइते वञे पई ख़ासि तौर ते सिंध जी जेका टूरिज़म आहे उहो ॾींहों ॾींहुं पोइते वञे पई ऐं उन लाइ न गवर्नमेंट संजीदा आहे ऐं हितां जी आवाम में ओतिरो अवेयरनेस बि न आहे त उन हवाले सां कहिड़ा इशूज़ आहिनि साईं इन हवाले सां बि मां ईअं सम्झां थो त जेका एडवर्टाइज़मेंट आहे न बेसिकली अॼुकल्ह मीडिया जो दौरु आहे सोशल मीडिया ते उहे बि काफ़ी पब्लिसिटी थींदी रहंदी आहे जेकॾहिं गवर्नमेंट लेवल ते इहे इनिशिएटिव हुजनि त उहे पब्लिसिटी कनि टूरिज़म प्लेसिस जी ऐं उते जेके फैसिलिटीज़ आहिनि उन्हनि खे अपग्रेड करे उहो फैसिलिटीज़ जो बि माण्हुनि खे एहसासु ॾियारनि त बाबा उते ही फैसिलिटीज़ आहिनि ऐं रस्ता जेके आहिनि उहे प्रॉपर हुजणु खपनि जीअं गोरख जो मां ज़िक्र कयो या पंहिंजो फोर्ट आहे जेको कोट डीजी त उहो मेन रोड ते अचे थो पर हीउ जेको असांजो फोर्ट आहे सन जे वेझो इन फोर्ट ते प्रॉपर रस्तो न आहे तो इहे शयूं जेके आहिनि न इन्हनि खे इम्प्रूव करण सां पब्लिसिटी सां माण्हू डेफिनेटली टूरिज़म करणु चाहींदा आहिनि सिंध में बि माण्हू कंदा ऐं नेशनल लेवल ते बि कंदा त इहे पब्लिसिटी जेको आहे न उहा इम्प्रूव करण जी ज़रूरत आहे बहितर करण जी ज़रूरत आहे अच्छा पितावी साहब बतौर तजिया निगार तव्हां कहिड़ा जेके आहिनि उहे रिकमेंडेशन्स ॾींदो सजेशन्स ॾींदो गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान खे गवर्नमेंट ऑफ सिंध खे त उहे कहिड़ा स्टेप्स आहिनि जेके गवर्नमेंट खे वठणु खपनि ऐं टूरिज़म जो जेको रुझान आहे उहो वधे ऐं टूरिज़म थिए टूरिज़म मां फ़ाइदो हासिलु थी सघे जैसे गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान या सिंध गवर्नमेंट खे बिल्कुलु इन हवाले सां हिकु त पब्लिसिटी करणु खपे ॿियो जेके असांजा सियाती मार्ग आहिनि उन्हनि ते सहूलियतूं प्रॉपर तरीक़े सां हुजणु खपनि नेशनल लेवल जूं त घटि में घटि हुजनि इंटरनेशनल में त अञा घणो टाइम लॻंदो रोड रस्ता प्रॉपर हुजणु खपनि मेन इहे शयूं आहिनि जंहिंजे करे अट्रैक्शन थींदी हाणे जीअं थर वसे थो उहो ग्रीन थिए थो त माण्हू पाणी निकिरी था पवनि पर उते वञण खां पोइ कुझु गेस्ट हाउस आहिनि जेके गवर्नमेंट जा STDC जा आहिनि उन खां अलावा का ॿी सहूलियत न आहे माण्हू रही नथो सघे तो इन्हनि खे इन हवाले सां इनिशिएटिव वठणा पवंदा कुझु डेवलपमेंट बहितर करणी पवंदी ऐं उन्हनि जो तरीक़ेकार जेको आहे मेंटेनेंस जे हवाले सां या बुकिंग जे हवाले सां उहो वधीक इम्प्रूव करणो पवंदो ताकी माण्हुनि खे सहूलियत थिए माण्हू परेशान न थिए अच्छा पितावी साहब हाणे मेन इहो रीज़न आहे त टूरिज़म मां तव्हां असांखे थोरो इहो ॿुधाइजो असांजे नाज़रीन खे ॿुधाइजो त टूरिज़म में इकोनॉमिकली केतिरो बेनिफिट आहे ऐं टूरिज़म मां कीअं फ़ाइदो हासिलु करे मुआशी बहितरी आणे सघिजे थी
कंहिं बि मुल्क लाइ, कंहिं बि कंट्री जे लाइ, कंहिं बि सूबे जे लाइ ज़ाहिर सिंध गवर्नमेंट खे केतिरो बेनिफिट आहे अगरि हू टूरिज़म सां दिलचस्पी वठे ऐं सिंसेरिटी ॾेखारे ऐं टूरिज़म मां केतिरो इकोनॉमिकली बेनिफिट थिए थो बेसिकली? जैसे डेफिनेटली जेका इकोनॉमिक्स आहे उन में त टूरिज़म काफ़ी मुल्क आहिनि दुनिया जा जिन्हनि जी काफ़ी टूरिज़म जे हवाले सां ई इनकम थिए थी। जेकॾहिं असां वटि इहे सभु सहूलियतूं जीअं इंटरनेशनल लेवल जूं आहिनि इहे मुहैया कयूं वञनि ऐं स्टार्ट जेके न प्रॉपर डेवलप कया वञनि त उन जो असांखे जेके ॿाहिरियां माण्हू ईंदा उहो असांजी इकोनॉमी में सुठी कंट्रीब्यूशन करे सघनि था ऐं असांजी इकोनॉमी बहितर थी सघे थी। तो इहो असां जेका डिपेंडेंट आहियूं उहो डेफिनेटली ॿाहिरी करेंसी ते ई आहियूं। असांजी पोर्ट जेका आहे उन में पे करिणो थो पए त टूरिज़म बहितर थींदी त उन हिसाब सां इकोनॉमी बहितर थींदी डेफिनेटली। ठीकु आहे, वॾी महिरबानी अब्दुल सत्तार पिताफ़ी साहब, अवां असांखे टाइम ॾिनो। नाज़रीन, अवां असांजे पैनलिस्ट जी ॻाल्हि ॿोल ॿुधी, उन्हनि जो इहो चवणु हुयो त सियाहत जेका आहे उहो तमामु घणी कंहिं बि मुल्क जे लाइ उहो तमामु घणी अहमियत रखे थी ऐं सियाहत खे जेको आहे तरजीह ॾियणु घुरिजे। फॉरेन कंट्रीज़ में इकोनॉमिकली वॾो बेनिफिट हासिल कनि था टूरिज़म जे ज़रिए ऐं टूरिज़म हिकिड़ो मेजर पिलर आहे इकोनॉमी जो। अगरि टूरिज़म में सिंसेरिटी ॾेखारी वञे ऐं टूरिज़म जी अवेयरनेस ॾिनी वञे ऐं उनजी पब्लिसिटी कई वञे त टूरिज़म मां तमामु घणो फ़ाइदो हासिल करे सघिजे थो ऐं टूरिज़म ख़ासि तौर ते सिंध जी जेका हिस्टोरिकल प्लेसिस आहिनि अहिड़ा प्लेसिस आहिनि जेके सदियुनि खां पुराणा आहिनि, 5000 साल मोहन जो दड़ो जी हिस्ट्री आहे। अहिड़े तरीक़े जूं जेके आहिनि हिस्टोरिकल प्लेसिस, इन्हनि लाइ फॉरेन कंट्रीज़ जा माण्हू अचणु चाहिनि था। उन्हनि लाइ हिकु त सुठो प्रोटोकॉल हुजणु घुरिजे जीअं हू आसानी सां हिते पहुची सघनि। नंबर 2 जेको आहे लॉ एंड ऑर्डर सिचुएशन जी जेका आहे बहितर करणु घुरिजे ऐं उहे आसानी सां हिते अचनि ऐं सेफ एंड साउंड थी करे अचनि। उन्हनि लाइ को सिक्योरिटी जे हवाले सां इशू क्रिएट न थिए। अगरि इशू क्रिएट थिए थो त उहो ज़ाहिर आहे पोइ उहो नेगेटिव इम्पैक्ट पए थो, पर उन लाइ हुकूमत खे जेको आहे टेकल करणु खपे ऐं उनखां पोइ अहिड़े तरीक़े सां अवेयरनेस बि पैदा करणु घुरिजे। जेका पाकिस्तान जी अवाम आहे, सिंध जो अवाम आहे, उन्हनि खे अवेयरनेस हुजे, पब्लिसिटी हुजे। अॼुकल्ह सोशल मीडिया जो दौरु आहे, सोशल मीडिया जे ज़रिए काफ़ी जेके शयूं आहिनि उहे अवेयर करे सघजनि थियूं। सो इन सां गॾु नाज़रीन जेको पंहिंजो प्रोग्राम आहे उहो पुॼाणी थो पहुचे। मूंखे ॾींदा इजाज़त, अल्लाह निगहबान।